अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अॼु ख़सूसी वेक जीअं त पूरे पाकिस्तान जे अंदरि जेके बि रांदियुनि जा शौक़ीन आहिनि, ख़ासि तौर ते क्रिकेट जे हवाले सां उन्हनि जो जश्न जो ॾींहुं आहे, ॼण त हिकिड़ो ईद जो ॾियारो आहे। वर्ल्ड 11 पाकिस्तान जे अंदरि पहुची चुकी आहे। इन खां अॻु तमामु घणियूं कोशिशूं थींदियूं रहियूं शहरयार ख़ान जे ॾींहंनि में, ऐं उनखां पोइ नजब शेठी जन जे ॾींहंनि में, उनखां पोइ टिनि जेका T20 मैचिस जी जेका सीरीज़ आहे उहा लाहौर में अॼु शुरू थियण वञी रही आहे। असां अॼु थ्रू आउट पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। या त बिल्कुलु सही ॻाल्हि आहे त असां तमामु घणा ख़ुशि थिया आहियूं, सिंध जो माण्हू बि तमामु घणो ख़ुशि थियो आहे त पाकिस्तान जे अंदरि क्रिकेट बहाल थियण वञी रही आहे। पर लाहौर जे अंदरि ई टई मैचूं रखियूं वियूं आहिनि। सिंध जी राजधानी कराची हुजे या हैदराबाद हुजे या मुल्क जा ॿिया सूबा हुजनि, उते किथे बि जेको आहे सो क्रिकेट जे हवाले सां, क्रिकेट बहाली जे हवाले सां ॿियनि शहरनि खे का बि मैच न ॾिनी वई आहे। इन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन खां सवाइ ॿियनि हिन मैच जे मुख़्तलिफ़ रुखनि ते रांदीगरनि ते बि ॻाल्हाईंदासीं। स्टूडियो में जॉइन कयो आहे सिंध जे रांदियुनि वारे वज़ीर जेको आहे सो सरदार मोहम्मद बख्शमार साहिब जन जूं जेको आहे सो कोशिशूं ऐं काविशूं ख़ासि तौर ते सिंध जे हवाले सां रहियूं आहिनि, जिन में मैराथन रेस हुजे या ॿिया जेके आहिनि सो रांदियुनि जा मुक़ाबिला हुजनि, बीच गेम्स हुजनि, हिकिड़ा नवां रिकॉर्ड बि जेको आहे सो उन्हनि पंहिंजे मुख़्तसिर वक़्त में जेके आहिनि सो उहे जोड़िया आहिनि। अॼोके हवाले सां संदन मौक़िफ़ ॼाणण जी कोशिशि कंदासीं त आख़िरकार हू केतिरा ख़ुशि आहिनि, केतिरा सराहा आहिनि, या PCB सां संदन जेको आहे सो माना कहिड़े क़िस्म जो एहतजाज। छो त कुझु ॾींहं अॻु में इहो चयो पियो वियो, साईं जन जे पारां इहा ॻाल्हि कई पई वई त जेको आहे सो कराची खे का मैच ॾिनी वञे हा, हैदराबाद खे ॾिनी वञे हा, काॾहें कंहिं ॿिए हंधि सिंध जे ॿिए कंहिं शहर में हिकिड़ी मैच थिए हा त ॾाढो सुठो थिए हा। अचो त प्रोग्राम जी शुरूआति कयूं ऐं संदन ज़बानी पुछूं। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भलीकार चवंदुसि सर तव्हांखे, महिरबानी। लख कुर्ब तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु जेको आहे सो असांखे ॾिनो। सभ खां पहिरियों त पाण मैच ते ई अचूं था पिया, कीअं पिया तव्हां ॾिसो पाकिस्तान जे अंदरि 8 साल माना लाहौर जे अंदरि धमाको थियो, वरी साॻियो लाहौर खां ई वरी मैचिस जेको आहे सो शुरूआति पियूं थियनि, जेको इंटरनेशनल जेके रांदीगर आहिनि, बैनुल अक़वामी रांदीगर आहिनि, वर्ल्ड 11 जे नाले सां अॼु मैदान में कुॾण ते आहिनि। न राइब, महिरबानी तव्हां शो ते घुरायो मूंखे। ज़रूरु मां इहा ॻाल्हि पंहिंजा दिलि जा अहवाल जेके आहिनि ज़रूरु शेयर कंदुमि। ॾाढी ख़ुशी थी आहे त इंटरनेशनल क्रिकेट चयो ईअं वञे थो त पाकिस्तान में मोटी आहे, पर जेको मूंखे लॻे थो पियो त इहा छड़ो लाहौर में ई क्रिकेट मोटी आहे। छो त अगरि इहा पूरे पाकिस्तान में मोटे आहे त पोइ छड़ो लाहौर पूरो पाकिस्तान न आहे, पोइ ईअं कराची में बि मैचिस थियनि हा, ईअं पेशावर में बि मैचिस थियनि हा, ईअं ॿिया जेके अहिड़ा ग्राउंड्स पंहिंजो मुल्तान तो ई वञी मैचिस थींदा हुआ पंहिंजो। त मूंखे बेहदि इन शइ जी ख़ुशी आहे, पर इहा गिला शिकवा मुंहिंजा ज़रूरु आहिनि। ॾिसो, पहिरियों त जेसि ताईं सिंधी प्लेयर खे निगलेक्ट करण वारी ॻाल्हि हुई उहा पाण यको ॻाल्हाईंदा आयासीं, वरी हाणे जॾहिं अगरि तव्हां मैचिस इंटरनेशनल क्रिकेट वापसि आणियो था, छा हाणे तव्हां असांजे स्पेक्टेटर्स खां या सिंध जी आवाम खां इहो बि हिकिड़ी अपॉर्चुनिटी प्लेयर्स खे ॾिसण जी या मैच इंजॉय करण जी उहा बि खसियो था। मतिलबु तव्हां होॾो न चांस ॾियो था, न टैलेंट ॾिसो था असांजो, पर असांखे हेॾे बि निगलेक्ट कयो था। त काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि, ख़ुशी त आहे, पर ऑब्वियसली असांखे वॾी सोच रखणी आहे, पाण खे पाकिस्तान एज़ अ होल ॾिसणो आहे, ऐं असांखे पंहिंजी लीडरशिप बि इहो ई सेखारींदी आहे त पाकिस्तान लाइ का शइ आहे त उन ते ख़ुशी जो इज़हार ई करणो घुरिजे। सही। अच्छा, हिन खां अॻु में तव्हांजी का नजम शेठी सां PCB जो जॾहिं खां उहो चेयरमैन थियो या जॾहिं खां वठी इहा रिथाबंदी कई पई वई, इन विच में का ॻाल्हि ॿोल थी, को राब्तो थियो त बाबा हिकिड़ी मैच का सिंध जी राजधानी खे बि ॾियो? जी, पहिरियों मुंहिंजे शहरयार ख़ान सां त ॻाल्हि थी हुई, मतिलबु फॉर्मल इनफॉर्मल असां राब्तो कंदा हुआसीं। नज़म साहिब सां मुंहिंजो राब्तो न थियो आहे, ऐं ज़रूरु मां आवाज़ु पंहिंजी पुराइण जी कोशिशि कई आहे, केॾी महिल फॉर्मल तरीक़े सां, केॾी महिल इनफॉर्मल तरीक़े सां, पर मुंहिंजे ख़्याल सां ज़रूरु जेको मूंखे नज़रे थो त हाणे जॾहिं माण्हुनि जी आवाज़ु धीरी न वेंदी आहे न, पोइ शोर मचाइणो पवंदो। हाणे उहो शोर मचाइणो पवंदो तॾहिं वञी आवाज़ु पुॼंदी। अच्छा, तव्हांजो शोर जेको मचाइण जो सुवालु आहे त उहो तव्हां असेंबली में बि मचायो, असेंबली मंझि बि तव्हां सिंध असेंबली जे फ्लोर ते बीही करे इहा ॻाल्हि कई त बाबा सिंध जे रांदीगरनि सां ज़्यादती आहे, असां वटि मैदान कोन्हनि, रांदीगरनि खे कोन थो पंहिंजायो वञे, PCB 70 सालनि खां वठी हिकिड़ो बि सिंधी रांदीगर न खयो आहे। त छा ही अहिड़े क़िस्म जो अहिड़ो को फ्लोर न आहे जिथे माना सही नमूने सां एहतजाज रिकॉर्ड कराइजे ऐं उनखां पोइ को नतीजो अचे? ॾिसो राइब, मां ॾिसो इहो जेको मां ॻाल्हायां थो, इहा मुंहिंजी ज़ाती इहा आवाज़ु न आहे, इहा पूरे सिंध जी आवाज़ु आहे, हर नौजवान जी आवाज़ु आहे जेको क्रिकेट पसंदि करे थो या को स्पोर्ट्स कंहिंखे बि पसंदि करे थो, उन सभिनि जी आवाज़ु आहे। त ॻाल्हि इहा आहे त आवाज़ु पाण खणंदासीं ज़रूरु, हे पाण मैच इंजॉय कयो, अॼु मैच इंजॉय कयो, अॼु मैच ॾिसो, लेकिन
असांखे तरबियत इहा ॾिनी वई आहे त हाणे इंटरनेशनल पंहिंजा गेस्ट आया आहिनि हिते, इंटरनेशनल प्लेयर्स क्रिकेट खेॾणु आया आहिनि, ठीकु आहे, पाकिस्तान जो क्रिकेट टीम सां, त एचराज जो हाणे त असां न ॻाल्हाईंदासीं, पर प्लेटफॉर्म अगरि तव्हां ॻाल्हि कयो था त पोइ प्लेटफॉर्म हाणे असांजो हितां वेही करे प्लेटफॉर्म असां जीअं तव्हां ॿुधायो त पार्लियामेंट खे बि कयोसीं, असां हिते वेही करे असेंबली में आवाज़ु खईंसीं, हिते वेही करे असां आवाज़ु पुलाइण जी कोशिशि कईसीं, पर हाणे लॻे थो असांखे आख़िर लाहौर में उते PCP जे गेटनि जे ॿाहिरि बीह करे एहतजाज करणो पवंदो, तॾहिं हिननि जा कन खुलंदा, तॾहिं हिननि जा कन खुलंदा। ऐं पाण अचूं था वापसि अॼोकी जेको आहे सो मैच ते बि अचूं था। तव्हांजो माना जेको एहतजाज जे हवाले सां इहो राइट आहे, बिल्कुलु सभिनी सूबनि जो हक़ थो बणिजे त जॾहिं हिकिड़ो इदारो आहे पूरे पाकिस्तान जी नुमाइंदगी करे थो त उन में हर सूबे में नुमाइंदगी हुजे, पर मेरिट ते हुजे। पर अॼोकी मैच खे कीअं था ॾिसो, जहिड़े नमूने सिक्योरिटी जे हवाले सां बंदोबस्तु कया विया आहिनि, रांदीगरनि जे लाइ ख़ासि रक्षा तयारु कया विया आहिनि, वरी हाइप क्रिएट कई वई आहे, छो त 8-9 सालनि खां पोइ ई इवेंट थिए पियो। तव्हां ज़ाती तौर केतिरा माना ख़ुशि आहियो, पुरजोश आहियो, ऐं इवेंट खे कीअं पिया ॾिसो? न, मुंहिंजे ख़्याल सां सुठो इवेंट थींदो, होपफुली सिक्योरिटी जा बंदोबस्त सुठा ई रहंदा आहिनि, ऐं सिक्योरिटी जो अगरि कराची में करनि हा त असां हिन खां बहितर सिक्योरिटी जो बंदोबस्त हिन खे करे ॾियूं, पर ॻाल्हि इहा आहे त तव्हां वञी लाहौर जी आवाम खां त पुछो, जेको पहिरियों क्रिकेट जा इंटरनेशनल इवेंट्स कराया आहिनि, जेको एतिरो चवनि था त असां ॾाढो सुठे तरीक़े सां मैनेज कंदा आहियूं, तव्हां हुननि खे वञी उतां जे माण्हुनि खां पुछो, उतां जी आवाम खे, त उहो सही तरीक़े सां मैनेज थिया हुया जेके इंटरनेशनल इवेंट पहिरियों हुते थिया आहिनि। त हाणे मां बसि उन्हनि खे बहितर तरीक़े सां त नथो चई सघां, पर इनशाला मां इहो चाहींदुमि इनशाला त ख़ैरियत सां पंहिंजो मैच आहे, पंहिंजे मुल्क में थिए थो, हिकिड़े क्रिकेट वापसि अचे थी, भले उहा जिथे बि अचणी आहे अचे थी, पर ख़ैरियत सां थी वञे इवेंट, ऐं मुंहिंजे ख़्याल सां ॾाढो पॉज़िटिव आहे। अच्छा, हिन खां पोइ तव्हां छो त असां जॾहिं ॾिसूं था पिया सिंध जी कॉन्टेक्स्ट में, त उन खां पोइ ॾिसूं था पिया त डॉक्टर मोहम्मद अली शाह साहिब जन जे दौर में बि 2 मैचिस थियूं, तव्हां जीअं ॿियनि मुख़्तलिफ़ रांदियुनि जा हिते माना रांदीगर घुराया सिंध जे हवाले सां, उहे सखर ताईं तव्हां उन्हनि खे जेको आहे सो नियो आहे, पर क्रिकेट जे हवाले सां का अहिड़ी शइ, हिकिड़ो सर कॉलर आहे, हिकिड़ी कॉल वठी था वठूं। हलो, अस्सलाम वालेकुम। हलो जी अदा, जी वालेकुम सलाम, केरु अदा, किथां खां? मां शहरियार पियो ॻाल्हायां कराची मां। जी अदा। पहिरियों त सरदार मोहम्मद उस्मान खे मां ॾाढी मुबारक ॾींदुमि, जेको कमु हिन वक़्तु डिपार्टमेंट करे पियो सिंध में। अॻ में त असांखे ख़बर ई न हूंदी कोई स्पोर्ट्स डिपार्टमेंट आहे या अहिड़ो को डिपार्टमेंट थींदो आहे या न थींदो आहे, रांदियुनि जा असां सिर्फ़ु ॻाल्हियूं ॿुधंदा हुआसीं, वज़ारत त कॾहिं ॿुधी न हुई। सही। बाक़ी सरदार साहब खां सवाल मुंहिंजो इहो आहे त ही जीअं PSL थिए थी पाकिस्तान लेवल ते, नेशनल लेवल ते, ईअं सिंध लेवल ते अगरि को T20 रीजनल लेवल ते माण्हू कराए, जीअं लाड़काना डिवीज़न थी वियो, सखर डिवीज़न थी वियो, ॿिया जेके बि डिवीज़न सिंध जा आहिनि उन्हनि जूं टीम्स हुजनि, त इन सां जीअं PSL इलाही माशाल्लाह। शहरियार शहरियार तव्हांजो सवाल सम्झी विया, वॾी महिरबानी कॉल करण जी, साईं को जवाबु वठूं था सर। बिल्कुलु शहरियार साहिबु सही चयो आहे, ऐं क्रिकेट ॾिसो न, हाणे बि अगरि क्रिकेटर्स पंहिंजा जेके आहिनि उहे निगलेक्ट थियनि था या उन लेवल ताईं नथा पुॼी सघनि, त उहो उन मैनेजमेंट में ई ऐं उन्हनि में प्लानिंग में ई ख़राबी आहे न PCB वारी। त मुंहिंजे ख़्याल सां पाण खे इन स्टेज ते अचिणो खपे, पाण खे एतिरा राइट्स असांखे स्पोर्ट्स डिपार्टमेंट खे पाण खे मिली जुली इहो करिणो खपे ज़रूरु, त पाण अहिड़ी लीग आणियूं पंहिंजे सिंध में बि, छो त पाकिस्तान जी तव्हां ॾिठी लीग त उन में उन खां पोइ केतिरो फ़ाइदो थियो आहे, त पाकिस्तान चैंपियंस ट्रॉफी नया चेहरा अॻियां आया, नयो टैलेंट अॻियां आयो, त मुंहिंजे ख़्याल सां ॾाढो सुठो असांजे कॉलर शहरियार ॾाढो सुठो इहो मशवरो ॾिनो आहे, ऐं इनशाला असां हिते कमु बि कयूं था ऐं जल्दी इम्प्लीमेंटेशन बि थींदी। अच्छा सर, ये हाणे टास्क थींदी, टास्क खां पोइ फ़ैसिलो थींदो त कंहिंखे माना पहिरियों खेॾणो आहे, कंहिंखे फील्डिंग करणी आहे, पर जीअं त लाहौर जे ग्राउंड जे लाइ तव्हां छा था सम्झो, त तव्हां बि माना जेको आहे सो क्रिकेटर रहिया आहियो, हिन वक़्तु ताईं बि खेॾो था पिया, लाहौर जो ग्राउंड तक़रीबन बैटिंग ट्रैक ई रहियो आहे, ख़ासि तौर ते विकेट जेको आहे सो कीअं पिया ॾिसो था? ॾिसो, इहो इन जो जवाबु तव्हां बहितर ॾेई सघंदो, छो त जॾहिं असां क्रिकेट खेॾणु शुरू कईसीं तॾहिं इहे सभु बंदि थी चुका, पर ॻाल्हि इहा आहे त वाक़ई तव्हां सही चओ था, हे मुंहिंजे ख़्याल सां त जीअं तव्हां चयो बैटिंग पिच थी सघे थी। अच्छा सर, वर्ल्ड 11 टास्क खटे करे जेको आहे फील्डिंग जो फ़ैसिलो कयो आहे, कीअं पिया भाइयो, पाकिस्तान जो केतिरो टारगेट हूंदो? ॾिसूं जी, पाकिस्तान टीम पंहिंजी फॉर्म में आहे ऐं यंग प्लेयर्स आहिनि,
मुंहिंजे ख़्याल सां त लाहौर में थी सके तो 150 प्लस या 160 तो कंपेटिटिव स्कोर हुजे, पर हो भी लाइन अप तव्हां ॾिसो अगर बैटिंग लाइन अप वर्ल्ड 11 जी त सब वर्ल्ड क्लास प्लेयर्स आहिनि, सब वर्ल्ड ओपनिंग क्लास हो प्लेयर आहिनि। पर ताहिर इमरान असांजो रिपोर्टर लाहौर में हिन वक़्तु लाइन ते मौजूदु आहे, उन्हनि खां पुछूं था त लाहौर जी हिन वक़्तु सूरत हाल उते छा आहे, तमाशाइनि में केतिरो जोश आहे, वलवलो आहे। ताहिर अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ताहिर हमें अपडेट कीजिएगा, वहाँ पर लाहौर के अंदर जो तमाशाई आए हुए हैं, कितना जोश है, कितना वलवला है और कितनी लोगों की दिलचस्पी है आज के मैच में? जी बिल्कुल, पाक सरजमीन में 8 साल के तवील अरसे के बाद इंटरनेशनल जो क्रिकेट है वो बहाल हो गई है। कदाफी स्टेडियम में शायकीन तकरीबन ये भर चुका है, सीटी बज रही है, ताली बज रही है और खेल भी अब सजने लगा है। टॉस हो गया है, टीम ने टॉस जीता है और बॉलिंग करने का फैसला किया है और अब जो बैटिंग है वो कौमी करेगी। तमाम यहाँ पर जो शायकीन है बहुत ज्यादा पुरजोश है, मुख्तलिफ रंगों के उन्होंने रंगी पहने हुए और चेहरों को पेंट किया हुआ है, कौमी परचम हाथों में थामे हुए हैं और वर्ल्ड 11 टीम के भी जो परचम है वो भी थामे हुए हैं और उनको भी सपोर्ट कर रहे हैं। यहाँ पर जो शायकीन है वो सिर्फ मर्द और खवातीन नहीं है बल्कि बच्चे भी हैं, बूढ़े भी इनमें शामिल है। इवन के जो लोग वो भी बड़ी तादाद में यहाँ पे पहुंचे हुए हैं, सिर्फ लाहौर से नहीं बल्कि पंजाब के दीगर अजला से और इमरान हमें के मुख्तलिफ इलाकों से यहाँ पर जो लोग हैं बड़ी तादाद में यहाँ पर आए हुए हैं। इमरान ये बताइएगा, थोड़ा रुकिए, थोड़ी सांस ले, ये बताइएगा कि वहाँ पर इंतजामात के हवाले से क्या बंदोबस्त किए गए हैं, आप कितने मुतमिन हैं उन इंतजामात से? इंतजाम तो यहाँ पर फुल प्रूफ किस्म के किए गए हैं। मीडिया को इवन के उन्होंने बहुत दूर रखा गया है। यहाँ पर जो स्टेडियम में भी ना किसी के इजाजत यहाँ पे दी गई है, इवन के वहाँ इनके लिए एक अलहदा से इंक्लोजर बनाया गया और वहीं तक उनको महदूद रखा गया। बाकी सिक्योरिटी की बात की जाए तो सिक्योरिटी इंतहाई फुल प्रूफ यहाँ पे बनाई गई है। 3 किस्म की लेयर्स बनाई, लेयर में पुलिस है, सेकंड लेयर में रेंजर्स है और आखिरी जो लेयर है उसकी जो जिम्मा वो पाक आर्मी के जो जवान है उन्होंने कंट्रोल की हुई है। जो स्टेडियम है बहुत दूर यहाँ पर पार्किंग का एरिया रखा गया था, जहाँ से पार्किंग से ही जो क्रिकेट। बड़ी मेहरबानी इमरान ताहिर, आपने हमें टाइम दिया। जी सर, तव्हां असांजे रिपोर्टर जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त उते जोश खरोश बि आहे, वरी साॻे वक़्तु इहा बि ॻाल्हि कयूं त साफ़ इनखे परे रखियो वियो आहे, कंहिंखे कार्ड कोन जारी थिया आहिनि, माना अंदरि माना कार्रवाई जेका माना उते अंदरि रांदि हले थी उन रिपोर्टिंग जे हवाले सां। हा न बिल्कुलु, हे तव्हांजो हे इमरान ताहिर हो त न आहे न जेको साउथ अफ्रीकन बॉलर आहे, उनखे त न बि आहे त ॻाल्हि इहा आहे त बिल्कुलु इहो त थींदो आहे, इहो त गेम जो हिसो आहे। इहो त सिक्योरिटी जाते एतिरी हूंदी, ॾिसो त पाक आर्मी तो ई उहे बि 3 लेयर्स में जेको आहे सिक्योरिटी बीठी आहे, त इहो थोरो तंगी अचण वञण में थींदी आहे। ऐं पाकिस्तान मुंहिंजे ख़्याल सां होस्ट एतिरा वॾा इवेंट्स न कया आहिनि, ऑब्वियसली इट विल टेक टाइम त वरी पाण उन रीत रवायतनि ते अचूं त कीअं वॾा मैचिस कंबा विया या कीअं उनखे संभालबो। त मुंहिंजे ख़्याल सां ठीकु आहे, सुठो आहे, मैच थी वञे, ख़ैरियत सां थी वञे। हिकिड़ी ब्रेक जे हवाले सां चयो पियो वञे, हिकिड़ी ब्रेक वठूं था पोइ वरी कंटिन्यू कयूं। जी नाज़रीन, प्रोग्राम सिलसिले खे जारी था रखूं, पाण मिलूं था हिकिड़ी मुख़्तसर साई खां पोइ।
क्रिकेट नाज़रीन प्रोग्राम सिलसिले खे उतां ई अॻिते था वधायूं जिते पाण छॾियो होसीं। जी सरदार साहब, वक़फ़े खां पहिरियों पाण ॻाल्हि ॿोल कईसीं सिक्योरिटी जे हवाले सां ऐं उन खां सवाइ लाहौर मंझि ही इवेंट थिए पियो 8-9 सालनि खां पोइ। पाकिस्तान बैटिंग करणु वञी रहियो आहे। कीअं पिया ॾिसो पाकिस्तान जी बैटिंग जी? तव्हां चयो त 160 170 हिकु कॉलर वारी लाइन ते आहे अदील दायो साहब, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम सर। जी अदा, किथां खां पिया ॻाल्हायो? सर अदील दायो ॻाल्हायां थो कराची खां। जी अदा। पहिरियों त सर अस्सलाम वालेकुम सरदार साहब के। वालेकुम सलाम जी। सर ॾाढी ख़ुशी थी तव्हां पीपल्स पार्टी में यंग जनरेशन में यंग ब्लड अचण खां पोइ जेको आहे हिकिड़ी स्पोर्ट्स डिपार्टमेंट में तमामु घणी हिकिड़ी तेज़ी आयल आहे। थैंक यू। असां बेसिकली कयूं पिया त तव्हां मिनिस्टर आया हो, बिलावल साहब खे बि रिक्वेस्ट कयो हाणे ॿी मिनिस्ट्री में जीअं IT मिनिस्ट्री थी वई आहे डिपार्टमेंट में ईअं बि यंग जनरेशन अचे त उन्हनि स्पीड अचे। IT डिपार्टमेंट तालुक आहे, ठीकु आहे, असां हुन में बि चाहियूं था त यंग जनरेशन अचे त जीअं हिन टेलीकम्युनिकेशन डिपार्टमेंट ऐं IT डिपार्टमेंट खे बि स्पीड अप करायूं। ओके ओके, महिरबानी अदा, महिरबानी। जी सर। न बिल्कुलु सुठी ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही चवनि था भाउ मुंहिंजो दायो साहब। बिल्कुलु असांजे चेयरमैन जो विज़न बि इहो ई आहे, बिलावल साहब इहो ई चाहिनि था मुंहिंजे ख़्याल सां। पर हिकिड़े एज जे हुन में तव्हां हुनखे बंदि नथा करे सघो त एज मैटर करे थी, यंग हुजे या, पर मुंहिंजे ख़्याल सां हाणे हर को डिपार्टमेंट सुठे तरीक़े सां कमु करे थो ऐं ज़रूरु रिप्लेस करे को नौजवान अचे, मुंहिंजी जाइ ते को अचे, छो त हाणे असांजी पॉलिसी बि जेकी आहे लीडरशिप जी इहा ई आहे, जेको माण्हू कमु कंदो जंहिंजी परफॉर्मेंस हूंदी उहो रहंदो। ॿिया माण्हू त चवंदा आहिनि न त हिन खे आने छॾियो, हुन इन्फ्लुएंस आहे, हुनखे आंदो, हिन खे रखियो, पर इहो बिल्कुलु न आहे। पीपल्स पार्टी में जेके माण्हू हाणे असांजे लीडरशिप में जेके असां कमु कयूं था, असां परफॉर्मेंस बेस्ड असांखे CM साहब पाण मुराद अली शाह बि ॾिसंदो आहे ऐं गॾोगॾु चेयरमैन साहब पाण बि ॾिसे थो। त मुंहिंजे ख़्याल सां दायो साहब बिल्कुलु बहितरीनु तव्हां ॻाल्हि कई आहे। इनशाला उन में बि IT में बि अचणु चाहिनि जेके माण्हू तव्हां चयो था या कंहिं बि डिपार्टमेंट में, पर अगरि अॻियां चङो कमु नथा करनि त पोइ हिकिड़ो ॿियो कॉलर आहे, ज़रूरु ज़रूरु ॻाल्हि ॿोल कयूं था। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम भाई। साईं केरु पिया ॻाल्हायो अदा? साईं तारिक मुश्ताक पियो ॻाल्हायां कराची। जी अदा। साईं खे पहिरियों अस्सलाम वालेकुम सरदार साहब खे। वालेकुम सलाम तारिक भाई। साईं तव्हां खां इहो पुछणो आहे त छा सिंध हुकूमत में अहिड़ा को अख़्तियार आहिनि जंहिंसां घटि में घटि सिंध में नवनि रांदीगरनि लाइ ट्रायल बेस ते ट्रायल वठजनि डिस्ट्रिक्ट लेवल ते, असांजे सिंध में जेका टैलेंट आहे उहो साम्हूं अचे थो? सिंध में टैलेंट काफ़ी आहे। जी बिल्कुलु आहे, बिल्कुलु आहे। तव्हां यकीन कयो सभु स्पोर्ट्स में आहे। मां त जिथे वेंदो आहियां मूंखे ॾाढी मां ॾिसंदो आहियां, ॾाढो इम्प्रेस थींदो आहे। असांजो पंहिंजो तालुक रांदियुनि सां आहे काफ़ी हिते डिस्ट्रिक्ट में मलीर जे पासे या काफ़ी कराची में डिस्ट्रिक्ट आहिनि, हुते काफ़ी टैलेंट आहे। जेकॾहिं तव्हां हिते गौर कयो त काफ़ी असांखे नौजवान मिली सघंदासीं इंशाल्लाह। हर स्पोर्ट्स में ट्रायल्स थियनि था पिया, ऐं क्रिकेट हुजे या को बि स्पोर्ट्स हुजे सभिनि में ट्रायल्स थियनि था। क्रिकेट थियो त असांखे थोरो ट्रायल्स भले वठूं बि सही, पर अॻियां को खेॾाइण वारो रस्तो न आहे, त ज़रूरु असांजी वेड़ इहा PCB सां जारी रहंदी। पर ॿियूं जेके इख़्तियारात आहिनि असां वटि उहो असां प्लेयर्स खे बि बहितर बनायूं था, टैलेंट खे बि अॻियां आणियूं था, फैसिलिटीज़ खे बि बहितर बनायूं था। अच्छा सर, हिकिड़ो 18वीं तरमीम आहे, 18वीं तरमीम खां पोइ काफ़ी शयूं थियूं, जीअं माना तारिक मुश्ताक जेको आहे सो ॻाल्हि ॿोल कई त ट्रायल वठण जो, हालांकि इहा काफ़ी दोस्तनि खे ख़बर कोन्हे का त हीअ जेको आहे सो PCB आहे। PCB हिकिड़ो रीजन लेवल ते हले थी, हुननि जी अलॻि सां DC ठहियल आहे, जंहिं ते जेको आहे सो सिंध सरकार जो को अख़्तियार कोन थो हले पियो। बिल्कुलु। पर उन हवाले सां को अहिड़ो को सिस्टम नथो ठाहे सघिजे, नथो जोड़े सघिजे जो उन्हनि सां माना धणी थी करे ॻाल्हाइजे? जी राइब, मां तव्हांखे ॿुधायां न, इहा ई थोरी नॉलेज कम हुजण न इहा ॾाढी ख़राबु शइ आहे, छो त हिन में पोइ वरी मिसअंडरस्टैंडिंग्स तमामु वधियूं आहिनि। हाणे मां ॾिसां पियो कंहिं इंटरव्यू में को वेही चए पियो त ये ग्राउंड्स बेहतर बना देते तो बेहतर होता, फिर मैचेस भी हो जाते। ठीकु आहे, पर असां त उहो ॾिसो न हिकिड़ी अलॻि बॉडी आहे न, असांजो त सिंध गवर्नमेंट स्पोर्ट्स बोर्ड जो त उन सां न आहे। PCB जो सभु तव्हांखे पाण ख़बर आहे त उन्हनि जा पंहिंजा इख़्तियारात आहिनि, उन्हनि खे छा करिणो आहे, सभु उन्हनि जा रूल्स एंड रेगुलेशन्स आहिनि। त मुंहिंजे ख़्याल सां इन्हनि खे थोरो पाण खे थोरो जॻाइण जी ज़रूरत आहे, ऐं जेको पाण कमु हाणे कयूं था पिया। सही, हा बिल्कुलु सही ॻाल्हि था कयो पिया, छो त PCB माना सिंध सरकार जे त को मातहत कोन्हे का, हू त माना हिकिड़ो वफ़ाक़ जे अंदरि आहे, पर उते बि आज़ादु ऐं ख़ुदि मुख़्तियार इरादो आहे, इदारो आहे हिकिड़ो कॉलर आहे पाण सां गॾु नईम जेको आहे सो कराची खां, उन खां ॻाल्हि करे वेठा। अदा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। जी अदा।
साईं मुंहिंजो सवाल इहो आहे त बेशक असां PCB सां त मुहारो अटकाए नथा सघूं ऐं सिंध जेको क्रिकेट में टैलेंट आहे उनखे नथा अॻियां आणे सघूं पर क्रिकेट खां अलावा बि काफ़ी स्पोर्ट्स आहिनि सचे जीअं फुटबॉल आहे या जेके सिंध जूं रवायतूं गेम्स आहिनि जेकॾहिं सिंध जी स्पोर्ट्स मिनिस्ट्री मिनिस्टर साहिब जेको आहे त उन ते फोकस कनि त आई गेस घणो कुझु करे सघे थो ऐं वाई वी आर लुकिंग टू द फेडरेशन आहे या जेको PCB जी एडमिनिस्ट्रेशन आहे जी थैंक जी यू वेरी मच वॾी महिरबानी अदा नईम साईं नईम साहब बिल्कुलु नईम जो सवाल सही आहे ऐं नईम भाउ खे मां इहो ॿुधायां त असां क्रिकेट खां अलावा जेके स्पोर्ट्स आहिनि उन्हनि सभिनि में तमामु घणो कमु कयो हूंदो आहे सभिनि खां पहिरियों मां तव्हांखे ॿुधायां पंहिंजा ट्रेडिशनल गेम्स जेके आहिनि असां उनखे केतिरो थोरो तव्हां ॾिठो हूंदो जेके असां पंहिंजा इवेंट्स कयूं था त थोरो उनखे मॉडर्नाइज़ करे अॻियां आणियूं था जीअं हिकिड़ो सुठे तरीक़े सां उहो इवेंट्स आहिनि ऐं थोरो माण्हुनि में रुझान वधे स्पोर्ट्स जो उहो पाण ट्रेडिशनल गेम्स खे त असां कयूं था पर फुटबॉल जी तव्हां ॻाल्हि कई फुटबॉल जो एतिरो टैलेंट आहे असांजे लियारी में बॉक्सिंग जो एतिरो टैलेंट आहे ॿिया स्पोर्ट्स टेनिस जो मां एतिरो टैलेंट ॾिसां थो पियो उनखां अलावा तव्हां स्विमिंग में अचो उनखां अलावा तव्हां स्क्वॉश में अचो उनखां अलावा तव्हां के काफ़ी अहिड़ा स्पोर्ट्स आहिनि उनखे असां सॾियूं था त ओलंपिक्स जेके पंहिंजा ओलंपिक गेम्स ईंदियूं आहिनि ओलंपिक में जेके जेके उहे उन्हनि सभिनि ते असांजो फोकस आहे ऐं इनशा ताला असां उनजा ॾिसो मुंहिंजे ख़्याल सां असां अगरि 100 इवेंट्स करायूं था त 100 जो 100 जेको आहे उनजी शायदि थी सघे थो तव्हां ते ख़बर न पवंदी हुजे 5 इवेंट्स जी पवंदी हुजे पर 95 जेके आहिनि इवेंट्स उहे बि थिया आहिनि ऐं बिल्कुलु इनशाला सुभाणे जॾहिं मां इन पोज़ीशन ते हुजां या न हुजां त बि इनशाला मां तव्हांजी नज़रनि मां हलियो वेंदुमि पर मूंखे दिलि मां तव्हां न कढी सघंदो मां अहिड़ा कमु कई वेंदुमि तव्हां सर शरफ़ुद्दीन पंवर साहब इन रानीपुर खां उन्हनि खां पुछो था अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कैसे हाल है सब खैर दुआऊं फर्स्ट क्लास ता सवाल केड़ो करण चाहींदा सर वो जो स्पोर्ट्स मिनिस्टर रास्ता वाला सही है ना जी जी गुजर 2 सालन का सिंध गेम्स की जरूरत हुए जेके शायद 2 साल का पहुंचू पे चने तो साइंस स्पोर्ट्स मिनिस्टर सिंध गेम्स से छो आखिर न चने अभी से थीदियो या न थीदियो सर वडी मेहरबानी अदा बिल्कुलु सिंध गेम्स असांजो सभिनि खां वॾो क्राउन में ईअं सम्झो झूल आहे ऐं इहो थियणो घुरिजे असां 2-3 दफ़ा मुंहिंजो त अचण सां प्रायोरिटी इन शइ खे हुई छो त तव्हांजो जेको हेठों टैलेंट अचे थो मथे वरी उन सां गॾु वरी उनखे नेशनल लेवल ते खणी वञण लाइ सिंध गेम जहिड़ो इवेंट ॾाढो लाज़मी आहे त असां 2-3 दफ़ा डेट्स ॾिनियूं आहिनि पर कुझु वजूहात जी वजह सां उहे चेंज करणियूं पियूं आहिनि पर ॻाल्हि इहा आहे इनशा ताला मुंहिंजे भाउ खे मां ॿुधायां त इनशा पूरे सिंध जे अवाम खे ॿुधायूं त इनशा असां जेको प्लान कयो आहे असां अक्टूबर जे आख़िर में या नवंबर जे स्टार्ट में इनशा सिंध गेम्स कंदासीं ऐं वरी पोइ इहे कंटिन्यू रहंदियूं ईअं न थींदो त 1 साल थी वई अॻे साल न थी इनशा ऐं बहितरीनु सभिनि खां बहितरीनु तव्हां सिंध गेम्स ॾिसंदो जेके असां हिकु बिल्कुलु इंटरनेशनल स्टैंडर्ड जे हिसाब सां कंदासीं सर हिकिड़ो ॿियो कॉलर आयो उन खां पुछी वठूं अदा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा केरु ऐं किथां खां पिया ॻाल्हायो साईं डॉक्टर नवीद अमन थो ॻाल्हायां शिकारपुर खां जी अदा साईं मिनिस्टर साहब जन आयल हुया स्पोर्ट्स जा त हिन हवाले सां को कॉल कई हुई जी अदा साईं सलाम वालेकुम वालेकुम सलाम डॉक्टर साहब सवाल इहो हुयो त नई लॉकडाउन डिवीज़न आहे हाणे मां ॾिठुमि तव्हां ॻाल्हाए हैदराबाद ऐं कराचीअ में जेको आहे सो स्पोर्ट्स जा वॾा इवेंट्स थी था सघनि तमामु सुठी ॻाल्हि आहे ऐं तव्हां माशाल्लाह हुन ते फोकस बि कयो पिया हुन जा नतीजा बि ख़ैर ख़्वाह नज़र अची रहिया आहिनि पर लॉकडाउन डिवीज़न ऐं सखर डिवीज़न काफ़ी माना इग्नोर थियल आहे जेकॾहिं महिरबानी करे लॉकडाउन डिवीज़न खे शिकारपुर कशमोर जैकबाद शंबर शहदाद कोट ज़िला पोइ हिते पियल आहिनि इन्हनि खे बि तव्हां जेकॾहिं थोरो ॾियो ऐं डिप्यूट कयो हितां हेॾो वारे ऑफिशियल्स खे त जेको आहे सो थोरो फोकस करनि त ॾाढो सुठो थी वेंदो ऐं जेको आहे सो हेॾो जे जेके पुठिते पियल इलाइक़ा आहिनि उन्हनि जे नौजवाननि खे प्रमोशन जे लाइ मौक़ो मिली वेंदो वॾी महिरबानी अदा नवीद अहमद वॾी महिरबानी साईं खां जवाबु जी बिल्कुलु डॉक्टर साहब बिल्कुलु सही ॻाल्हि कई आहे पर ॾिसो न हुननि जे प्रोफेशन में बि इहे चाहींदा आहिनि त वॾे अस्पताल में वञी इलाजु करनि नंढे ॾे न अचनि पर हिते ई किथे न आहे इनशा असां नंढनि जेको आहे डिस्ट्रिक्ट्स खे बि फोकस कयूं था सभिनि खे असां त मां त इनशा इहो चाहियां पियो असांजी जेकी मीटिंग्स बि थियूं आहिनि डेवलपमेंट जे हवाले सां पहिरियों मां तव्हांखे ॿुधायां त असां पंहिंजे डेवलपमेंट खे एतिरो ॾियार विछाए छॾियूं त हिकिड़े यूनियन काउंसिल लेवल ताईं बि असां हिकिड़ो ग्राउंड्स खे खणी अचूं बाक़ी हाणे डॉक्टर साहिब जीअं चयो आहे असां इन लाइ इहो मैराथन जो कॉन्सेप्ट स्टार्ट कयोसीं उन खां अलावा अगरि तव्हां ॾिसो त
को बि तव्हां डिस्ट्रिक्ट खणी ॾिसो असांजे हर नेशनल डेज़ ते वॾे में सुठा इवेंट्स ईंदा आहिनि ऐं उहे सभु इवेंट जेके आहिनि उनजी मां डिटेल जेको आहे सोशल मीडिया खे या इलेक्ट्रॉनिक मीडिया खे ॿाहिरनि खे ज़रूरु ॾींदो आहियां जीअं आवाम जे अॻियां अचे उहो त बिल्कुलु तव्हांजी बिल्कुलु ॻाल्हि जेकी आहे डॉक्टर साहिबु मनी वई आहे क़बूल आहे ऐं इनशाला पहिरियों तव्हां वटि अची को इवेंट कंदासीं पोइ इनशाला ॿी जाइ ते किथे कंदासीं। ठीकु आहे सर, हिकिड़ो ॿियो कॉलर लाइन ते ॾिसो केरु आहे। अदा अस्सलाम वालेकुम। जी अदा केरु अदा किथां खां पिया ॻाल्हायो? अरे मुख्तार मशहूरी पे ॻाल्हाए खेतपुर नसर शाह जिला दादू खां। जी अदा। अरे मुंहिंजो सुवाल आहे जी जी सिंधी वारनि खां केटीएल सरहदी वारनि सभिनि खां त IPL या PCL या BPL इन में जेके खिलाड़ी ख़रीद करे खेॾनि था इन में 5 खिलाड़ी 5 हुजनि 5 ॼणा ख़रीद करे ऐं पंहिंजी टीम ठाहे मां नथो करे सघे? This is not. I don't have to answer that question. जो I don't have to answer that question. जी अदा जी तव्हांजो सवाल असां खां त इहे जेके आहिनि सो इन्हनि जा जेके धणी थींदो त को अॻिते ईंदो का कंपनी ईंदी ॿी का ईंदी पाण त वेही करे इहे शयूं कोन था करे सघूं जंहिंजे करे हिन जे हवाले सां असां त घटि में घटि सहाफ़ी तौर या जेके असांजा सहाफ़ती इदारा आहिनि उहे इन्हनि शयुनि में कोन आहिनि। बाक़ी जेके वॾा मुल्क जे अंदरि आहिनि उहे जेको आहे सो कनि पिया सिंध जे अंदरि ईअं थियणु खपे। साईं जन खां इहो मां सुवाल थोरो हिकिड़ो ॿियो कॉलर आहे जी हिकिड़ी सर कॉल वठी वठो। साईं अस्सलाम वालेकुम। जी अदा केरु पिया ॻाल्हायो किथां खां? सर मीर मोहम्मद भंगवार नवाब शाह मां। जी अदा। सर मुंहिंजो क्वेश्चन आहे त सिंध जो कोई क़ौमी रांदि आहे मल उन जे बारे में त उन जे हथी वठण जे लाइ कुझु अहिड़ा जेके इवेंट्स थियणु घुरिजनि हर रेंज लेवल ते या डिस्ट्रिक्ट लेवल ते जो नज़र त अचे मल जेके रांदि हाणे त तक़रीबन खाली मेलनि ते महदूद रही वई आहे। सही सही ज़बरदस्त सवाल आहे तव्हांजो त साईं खां वठूं था जवाब। न बिल्कुलु मीर मोहम्मद साहब बिल्कुलु तव्हां सही चओ था। मुंहिंजो बिल्कुलु इन शइ ते सभिनि खां वधीक असांजे डिपार्टमेंट जो फोकस आहे असांजे चीफ मिनिस्टर जो फोकस आहे त पंहिंजे जेके ट्रेडिशनल गेम्स आहिनि उनखे रिवाइवल कीअं थिए। रिवाइवल ईअं थींदो तव्हांखे मल ऐं कोॾी मां ॿुधायां त असां पंहिंजे लेवल ताईं त कराची में छा थींदो हुयो उहा ॻोठनि ताईं महदूद थी वई पंहिंजूं गेम्स पर उनखे ॿाहिरि कढी असां हाणे कराची ताईं पुॼायो आहे इनशाला उनखे नेशनल लेवल ताईं बि खणी वेंदासीं। त तव्हांखे अगरि तव्हां ॾिठो हुजे या न असां पंहिंजी कोॾी लीग स्टार्ट कराईसीं त ईअं मां चवां थो त हर डिवीज़न में हर डिवीज़न वाइज़ जेको आहे तव्हां इनशाला लीग जेको आहे पर उन लाइ पाण खे असांखे कॉर्पोरेट सेक्टर जी बि ज़रूरत पवंदी त उनजी कॉन्ट्रीब्यूशन बि खपंदी छो त गवर्नमेंट ख़ाली कुझु नथी करे सघे। जेके लीग्स थियनि थियूं दुनिया में ऑल ओवर द वर्ल्ड हाणे $1 बिलियन इंडस्ट्री थी वई आहे स्पोर्ट्स सां जी पर उन में छड़ो गवर्नमेंट त हर शयूं न कंदियूं आहिनि तव्हांजे कॉर्पोरेट सेक्टर खे बि हिकिड़ो इनिशिएटिव वठिणो पवंदो आहे। त मुंहिंजे ख़्याल सां पाण सभु इन्हनि खे कॉर्पोरेट सेक्टर वारनि खे मां इहो अर्ज़ु कयां थो तव्हांजे हिते ऑफिस में वेही त स्टूडियो में वेही त असांखे उहे मदद करनि अॻियां अचनि माण्हू त जीअं असांजो बहितर तरीक़े सां हिकिड़ो निज़ाम हली सघे स्पोर्ट्स जो। सही सर हिकिड़ो कॉलर लाइन ते आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम साईं। अदा केरु पिया ॻाल्हायो किथां खां? साईं मां साईं जे शहर घोटकी ज़िले खां ॻाल्हायां पियो। साईं सां मुंहिंजो सवाल इहो आहे त असांजी नालो ॿुधाए ॾियो अदा। वकार शेख। साईं मां साईं जो परस्तार आहियां मां साईं सां गॾु क्रिकेट बि खेॾियो आहियां। अच्छा हा जी हा साईं परवेश शाह जो दोस्त आहियां मां। असांजो डिग्री कॉलेज जो गिरोड पहुचे पियल आहे साईं उन गिरोड जे लाइ असांजो मसइलो आहे असांजो मसइलो हल कयो वञे। जी बिल्कुलु शेख साहब तव्हांजो बिल्कुलु ग्राउंड अगरि तव्हां मूंखे आउट न कयो त पोइ ठीकु कराईंदुमि इहो थोरो यादि ॾियाराए छो पर ॻाल्हि इहा आहे इनशाला मां अचां थो घोटकी डिग्री कॉलेज वारो ग्राउंड ॾाढो क़दीमी ग्राउंड आहे ऐं असां कुझु हुन लाइ प्लानिंग बि कई आहे इनशाला उहो बि अची तव्हांखे ॿुधाइबो त छा शयूं असां हुन लाइ प्लान कयूं आहिनि ऐं अगरि मूंखे ख़बर हुजे हा त मां डिटेल सभु खयूं अचां छो त इहो ॾाढो ज़रूरी आहे पंहिंजे व्यूअर्स खे या पंहिंजे माण्हुनि खे ॿुधाइणु त असां कहिड़े कहिड़े फैसिलिटी में कहिड़ी शइ कयूं था या कहिड़ी शयूं नयूं आणियूं था। त इनशाला मां जीअं घोटकी अचां त फर्स्ट थिंग आई डू इज़ मां तव्हांखे ज़रूरु राब्तो करे तव्हांखे घुराइबो ऐं तव्हांखे वेही ॿुधाइबो विज़िट बि कंबो ऐं जेके उन शइ में जेके रिक्वायरमेंट्स आहिनि ग्राउंड में उनखे ठीकु कंबो जीअं वरी हिकु दफ़ो वरी तव्हांखे असां इन स्विंगर हणी सघूं। थी सर हाणे पाण अचूं था छो त तक़रीबन सवाल जेके अचनि था तव्हांजे डिपार्टमेंट सां था अचनि पिया रिलेटेड ऐं पूरी सिंध पई माना सिंध जो छो त अॼु फोकस्ड हालांकि हुजणु खपे लाहौर वारे मैच ते पर हिते जीअं त माना तव्हांखे ॾिठो आहे सॼा सारा सिंध जा माण्हू तव्हां सां प्यारु करनि था इहो माना फ़ोननि मंझां ऐं कॉलनि मंझां जेको आहे सो पाण खे महसूसु थिए थो पियो पर कीअं पिया ॾिसो अॼोके मैच खे ख़ासि तौर ते
टर्निंग पॉइंट किथां हूंदो, सरफराज़ अहमद छा कंदो ऐं जेको आहे सो इन खां सवाइ अहमद शहज़ाद कहिड़ो कमु कंदो, को स्कोर मथे आणींदो या वरी कॉलर जे हवाले सां चयो वञे त हिकु कॉल वठी था वठूं। जी अदा, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा केरु किथां खां पिया ॻाल्हायो? शौकत अली थो ॻाल्हायां कराची मां। साईं मिनिस्टर साहिबु वेठा, हिकिड़ो सुवाल साईं करिणो आहे। हुकुम साईं, हुकुम। साईं पंहिंजी वफ़ाक़ी गवर्नमेंट जी पीपल पार्टी रही, उन में बि एतिरी कुवत न हुई जो क्रिकेट में पंहिंजो हिकिड़ो बि माण्हू दाख़िल करे सघनि। भला जे सूबाई ख़ुदि मुख़्तियारी जेकॾहिं थी आहे अरिड़हीं तरमीम खां पोइ त पोइ जिन्हनि स्पोर्ट्स में असांजे लाइ वफ़ाक़ में दराज़ा बंदि आहिनि त पोइ अहिड़ी अप्रूवल वठी जो सिंध जुदा क्रिकेट टीम ठाहे। साईं असां इंशाल्लाह अगरि असांखे पंहिंजे प्लेयर्स खे इहो हक़ न मिलियो, पाण खे इहो हक़ न मिलियो, हिन सिटी खे हक़ न मिलियो पंहिंजे सभिनी शहरनि खे होस्ट करण जो इन्हनि मैचिस खे, त पोइ आख़िर इहो इन नतीजे ते पुॼंदासीं। पर हाली तव्हां थोरो पाण खे धीरे धीरे कमु वठो। हाणे क्रिकेट मैच अॼु वारो इंजॉय कयूं इंशाल्लाह ताला। एहतिजाज ज़रूरु कबो, चुप न आहियूं, फ़िलहाल चुप आहियूं पर हमेशह चुप न रहंदासीं। साईं जो जेको सवाल आहे बहरहाल वैलिड आहे। बिल्कुलु साईं जो सवाल पार्टी या गुज़िरियल टेन्योर रहियो, वफ़ाक़ी सरकार में रहिया, ऐं इन खां अॻु में जेको ज़का अशरफ साहब हो, ज़रदारी साहब हुनखे लॻायो, उन दौर में बि हिकिड़ो बि सिंधी रांदीगर न आयो साईं। बसि इहा त पोइ मां छा थो चई सघां, अगरि सिंधी प्लेयर्स न अची सघिया आहिनि त उतां जी छड़ो हिकिड़ो माण्हू रिप्लेसमेंट करण सां त कुझु न थींदो आहे न। पूरी लॉबी आहे हिकिड़ी, पूरी तव्हां ख़बर आहे टॉप टू बॉटम हिकिड़ी पूरी तव्हांजी टीम हूंदी आहे कमु करण वारी, त हिकिड़ो न बिल्कुलु हिकिड़ो हूंदो आहे, मां उहो सम्झां थो। पर ॻाल्हि इहा आहे त उन टाइम ते कमु न थी सघियो आहे। पर हाणे पाण पेस्ट खे ॾिसंदासीं त पेस्ट में त अहिड़ियूं काफ़ी शयूं आहिनि। पर मां इहो ॿुधायां त पीपल्स पार्टी कॾहिं बि ईअं नथो थी सघे, मां नथो सम्झी सघां त कॾहिं असां त पूरे पाकिस्तान लाइ विढ़ंदा आहियूं। सिंधियुनि लाइ त असां पंहिंजे ईअं सम्झो त जान हथेली ते खणी घुमूं था, पंहिंजे सिंध लाइ, पंहिंजे माण्हुनि लाइ, त असां छो न ॻाल्हाईंदासीं। अच्छा, अॼोकी मैच जे हवाले सां आख़िरी में छो त टाइम बिल्कुलु पूरो थी चुको आहे, तव्हां कीअं पिया सम्झो त पाकिस्तान ॾांहुं कंहिंजी सुठी कारकर्दगी रहंदी? अहमद शहज़ाद, सरफराज़, शोएब मलिक? ॾिसो जी, मुंहिंजे ख़्याल सां मां त हिकिड़े बल्कि मोहम्मद आमिर बि खेॾे थो। मोहम्मद आमिर अॼु आउट आहे, उनखे मिस कंदासीं छो त उहो बल्कि मुंहिंजे ख़्याल सां हे सभु वर्ल्ड 11 वारी पंहिंजी टीम जेकी आहे इहा थोरी इन में हूंदी त मोहम्मद आमिर नथो खेॾे त हुनजो एडवांटेज आहे। पर ईअं नथा चई सघूं त ॿिया बॉलर्स आहिनि पाण वटि, ॿिया बि इनशाला होपफुली सभु कारकर्दगी सुठे ॾेखारींदा। मूंखे छड़ो इहो आहे त पंहिंजो फ़ख्र ज़मान वरी हली वञे। सरफराज़ त उहे चवंदा धोखा नहीं देगा, ॾिसो अॼु ॾिसूं था त छा थींदो। बाक़ी मूंखे उमेदु आहे अगरि पंहिंजो अहमद शहज़ाद हली वियो त पोइ हिकिड़ो सुठो अगरि ओपनर स्टैंड ॾेई विया, ऐं मुंहिंजे ख़्याल सां 50+ रन्स जो T20 में वॾो हूंदो आहे 50, लेकिन पर फेवरेट पंहिंजी त पाकिस्तान ई आहे, पर तव्हां कंहिंखे सघो कंहिंखे था सम्झो? मां त ऑब्वियसली मां त चाहींदुमि पाकिस्तान ई खटे, लेकिन ॿई टीम स्ट्रॉन्ग आहिनि। ॾिसूं, विल एंजॉय द मैच, सुठो मैच थींदो, क्लोज गेम थींदो। बसि तव्हां ईअं चई सघो था त ईअं 50-50 मां चवंदुमि हाली। जी नाज़रीन, तव्हां प्रोग्राम ॾिठो, मैच इंजॉय कयो, पाण बि इंजॉय कयूं था। वरी साॻे टाइम ते इंशाल्लाह सुभाणे वरी जेको आहे सो मैच वारे टाइम ते हाज़िर थिए पोइ तेसीं ताईं मोकिलणी न आहे। पंहिंजे मेज़बान राय बपड़ खे ॾींदा इजाज़त। साथ सलामत, सिद सलामत।